सच वॾो ॾोहारी आहे, रोज़ अज़ल खां पकड़ी वियो आहे, ज़ंजीरनि में जकड़ी वियो आहे। इहो अयाज़ जो नज़म जेको आहे इहो हर सिंधीअ जे कननि ते कंहिं न कंहिं तरह सां पियो आहे ऐं इहो ई सच आहे। सच हमेशह ॾोहारी रहियो आहे, सच हमेशह मलामतुनि जे हेठि रहियो आहे, सच हमेशह पाबंदियुनि जे हेठि रहियो आहे। इहा अॼु जी ॻाल्हि कोन्हे, इहा हाणे जी ॻाल्हि कोन्हे, इहो कल्ह बि हुयो ऐं असां यकीन सां नथा चई सघूं त असांखे को अहिड़ो सुभाणे मिलंदो जंहिंमें सच खे असां आज़ादु ॾिसूं। सच जी आज़ादी जेका आहे उहा तमामु घणी मुश्किल आहे, छाकाणि जो जेको बि सच आहे उहो पंहिंजे मुरवज दौर जी बग़ावत आहे ऐं मुरवज दौर जी बग़ावत करण जो मतिलबु इहो आहे त तव्हां उन सॼे स्टेटस को खे तव्हां सॼे उन्हनि जेके बि उन दौर जा कानून आहिनि, क़ाइदा आहिनि, असूल आहिनि, ज़ाब्ता आहिनि, पाबंदियूं आहिनि, उन्हनि खे ठुकरायो था, बग़ावत था कयो। सच ॾोहारी उन करे आहे जो सच बाग़ी आहे। बाग़ी आहियां तुंहिंजो आऊं समाज, तोसां विढ़ंदी रहंदी मुंहिंजी हर का रत फुड़ी। उन करे असां सच जा उन करे साथारी आहियूं त सच ईंदड़ ॾींहुं आहे, सच अचण वारो वक़्तु आहे। सच उहो आहे जेको असांजे पुराणे जेके हाणे अच्छा इहा ॻाल्हि बि हिकु तमामु घणी इम्पॉर्टेंट आहे त जेको अॼु कूड़ आहे इहो कल्ह सच हुयो ऐं जेको अॼु सच आहे मुमकिन आहे सुभाणे कूड़ हुजे। ऐं चयो आहे त झूने कूड़ सां मुंहिंजो जहिड़ो हलंदो आख़िर ताईं, नओं नओं सच तूं ॻोल्हींदे जीअं शाल सदाई। त सच जेको आहे उहो पुराणो न हूंदो आहे, सच नओं हूंदो आहे। ऐं जेकॾहिं को पुराणो सच आहे बि, पुराणे घणे वक़्त खां वठी सच आहे, उहो रोज़ु नओं आहे, सिज वांगुरु। जीअं लतीफ़ चयो त नए सिज नओं मूंखे विरह वेड़ी चइजो, त सच जेको आहे उहा एवर न्यू आहे ऐं उन जो इहो ई ॾोह आहे त उहो एवर न्यू आहे, उहो पुराणो नथो थिए, उनखे ज़ंग नथो लॻे। जीअं सोन आहे, सोन जो हमेशह असां मिसाल ॾींदा आहियूं त सचो सोन वांगुरु, माना जंहिंखे ज़ंग न लॻे। उन करे अंग्रेजी जेकॾहिं शाइर चासर चयो हो त वेन गोल्ड रस्ट वाट विल आयरन डू, पर जेकॾहिं सोन ते बि ज़ंग चढ़ी वञे त वीचारो लोह छा कंदो। उन करे असां सच खे अयाज़ बि सच खे ॾोहारी चयो आहे। ॾोहारी इन सेंस में न आहे ॾोहारी त सच को ॾोह आहे, को क्राइम आहे, नो, सच बाग़ी आहे, सच बग़ावत आहे ऐं बग़ावत की हर मुआशरे में ॾोहारी रही आहे। उहो मुआशिरो क़दाबंद परस्तनि जो हुजे, उहो मुआशिरो भले लिबरल्स माण्हुनि जो हुजे, उहो मुआशिरो भले कॉम्प्रेसन जो हुजे, जमहूरियत पसंदनि जो हुजे, इवन इश्तराकियुनि जे मुआशिरे में बि जिन माण्हुनि बग़ावत कई ऐं पंहिंजे दौर जे सच जो साथ ॾिनो, उन्हनि खे उन मुआशिरनि क़बूल न कयो, बर्दाश्त न कयो। जेकी सच जी जेका चवण जी क़ीमत अदा करण लाइ या सेंसरशिप जेका आहे या फ्रीडम ऑफ स्पीच जी जेको आहे पाबंदियूं, उहे सभु शेख हयात भोगियूं ऐं तमामु बदतरीन नमूने सां भोगियूं। मूंखे हैरत आहे त इहो जेको आहे जॾहिं बि असां शेख हयात जो नओं किताबु ईंदो हुयो या ॾिसंदासीं असां त उनजी पुठियां जेके पोयनि किताबनि जी लिस्ट लॻल हूंदी हुई, उन ते यकी सिटूं हूंदियूं, पाबंदी हेठि पाबंदी हेठि पाबंदी हेठि पाबंदी पयल, पाबंदी पयल, पाबंदी पयल। अयाज़ जो किताबु न ईंदो हुयो, पाबंदी अॻु में अची वेंदी, किताबु पोइ ईंदो हुयो। चवंदा आहिनि नाम ई काफ़ी आहे, तीअं अयाज़ जो नालो ई काफ़ी हो पाबंदी विझण जे लाइ। ऐं अहिड़े उन दौर जा अहिड़ा हिकिड़ा बददिमाग़ क़िस्म जा ब्यूरोक्रेट हुया ऐं ख़ासि करे उहे गैर सिंधी हुआ जिन खे का ख़बर न पवंदी हुई त अयाज़ सिंधीअ में, अयाज़ जी शाइरी त उन दौर जे सिंधियुनि खे बि सम्झ में न ईंदी हुई। मिसाल अयाज़ हिकिड़ो नज़म लिखियो हुयो त ही संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम,
हिन जा मुंहिंजा कोल बि साॻिया बोल बि साॻिया, हू किफ़्ता जो काक धणी पर मुंहिंजा रंग रतोल बि साॻिया, ढट बि साॻिया, ढोल बि साॻिया, इहो बि साॻियो होल बि साॻिया। हुन ते कीअं बंदूक खणां मां, हुनखे गोली कीअं हणां मां? त इहो चयो वियो त इहो हिकिड़ो भारत दोस्तीअ जो हुआ। त हिकिड़े माण्हू अयाज़ खे ॿुधायो त मां हुनखे चयो डिप्टी कमिश्नर खे त असल में जेको आहे सो इहो हिंदुनि जो पुराणो को देवता हुयो नारायण श्याम, हीउ उनजे लाइ लिखियलु आहे, इन जो हिन दौर सां वास्तो ई कोन्हे। त उन ते हुन चयो त ठीकु आहे, पोइ त को असांखे एतिराज़ ई कोन्हे। माना हुननि खे इहा ख़बर न हुई। जीअं चवंदा आहिनि त असांखे ख़बर न आहे पर तूं बि हे माण्हू सच थो ॻाल्हाए, तीअं अयाज़ जे बारे में हुननि खे इहा ख़बर न हूंदी त अयाज़ छा, पर हुननि खे यकीन हूंदो हो त जेको अयाज़ ॻाल्हाए रहियो आहे इहो बग़ावत, इहो कुफ़र आहे। ऐं अयाज़ पंहिंजे इज़हार जी आज़ादीअ जी क़ीमत जेलनि जूं सख़्तियूं ऐं जूं टिपूं सही अदा कई। असांखे फ़ख़ुरु आहे। दुनिया में तमामु घटि शाइर आहिनि, शाह लतीफ़ बि एॾियूं सख़्तियूं पंहिंजे दौर में न सठियूं पंहिंजी शाइरी जे करे जेतिरियूं अयाज़ सठियूं। ॿ शाइर हमेशह ॿई मूंखे हिकु जहिड़ा लॻा आहिनि ऐं ॿिन्ही जेको आहे सो तमामु घणी पंहिंजे शाइरीअ जी बग़ावत जी क़ीमत अदा कई आहे। हिकिड़ो तुर्कीअ में हुयो नाज़िम हिकमत ऐं ॿियो सिंध में शेख अयाज़। फैज़ अहमद फैज़ बि जेल में रहियो आहे, पर फैज़ अहमद फैज़ ते बग़ावत जो केस हुयो त हुननि जेको आहे हुकूमत हिनखे फ़ौज ज़रिए हिकिड़ो सोशलिस्ट इनक़लाब आणण जी कोशिशि थी कई, जंहिंमें उन सां गॾु मेजर हुनमें कर्नल अकबर वारा बि हुया ऐं ज़फ़रुल्लाह कुशनी वारा बि हुया। त इहे ॿिया माण्हू हुया, इहे सभु सॼो हिकिड़ो टोलो हुयो जंहिंजे मथां इहो इल्ज़ाम हुयो। हुनखे फैज़ अहमद फैज़ खे जेको आहे उनजी शाइरीअ करे जेल में न विधो हुयो। पाकिस्तान खां पोइ ठाहिण खां पोइ हा हबीब जालिब वियो ऐं उनजो ज़िक्र अयाज़ बि कयो आहे, पर अयाज़ तमामु घणी क़ीमत अदा कई, तमामु घणी क़ीमत। अयाज़ जी क़ीमत एॾी आहे जो माना अयाज़ जी मथां फ़तवाऊं, अयाज़ जी मथां अयाज़ जी डिफेंस में जेको आहे किताब लिखिया विया। ऐं जेकॾहिं उहे चंद माण्हू न हुजनि हा त जेको आहे सो अयाज़ खे ही सफ़ा खंभे वञनि हा, ही सफ़ा अयाज़ खे खणी वञनि हा। हुन में इब्राहिम जोयो साहब, रसूल अशफली जो साहब ऐं कुझु माण्हू ॿिया हुआ जिन अयाज़ जो भरपूर दफ़ा कयो। पर हिन दौर में जॾहिं कंहिंजे मथां को इल्ज़ाम लॻे थो, को कूड़ो इल्ज़ाम लॻे थो, त उन जो डिफेंस करण जे लाइ अॼु असां वटि अहिड़ा किरदार न आहिनि। उन करे असां जीअं अयाज़ जे मयार जी शाइरी अॼु पैदा नथी थिए, तहिड़ी तरह असां अयाज़ जे दौर जी जेका मज़ामत आहे उहा बि पंहिंजे दौर में नथा ॾिसूं। ऐं हाणे इहा ॻाल्हि बि असांजे आम माण्हूअ खे सम्झ में अचणु लॻी आहे त जेका हीअ मख़सूस मीडिया आहे, जेका मीडिया जेका आहे उहा असांजे मथां मुख़्तलिफ़ ज़रियनि खां मुसलत थी आहे, उहा मीडिया असांजे सोच खे मख़सूस नमूने सां कंट्रोल थी करे। उन मीडिया जे मार्फत असां सोचूं था, उन मीडिया जे मार्फत सम्झूं था। असां पंहिंजो दिमाग़ उन मीडिया जे हवाले करे छॾियो आहे। त असांजे पारां सोचे बि उहा मीडिया थी, सम्झे बि उहा मीडिया थी, ऐं असांजा जेके सियासी फ़ैसिला आहिनि, जेके असांजे ज़हन खे करणु खपनि, जेके असांजी ज़मीर खे करणु खपनि, उहा बि मीडिया थी करे। ऐं हाणे हुननि खे असांखे कंट्रोल करण जी, माना जेके हुक्मरान आहिनि उन्हनि खे असांखे कंट्रोल करण जी ज़रूरत कोन्हे। असां सभिनी जे दिमाग़ जो जेको हिकिड़ो मेन स्विच आहे उहो मीडिया आहे। उनखे हू कंट्रोल कनि था, माना पाकिस्तान जे करोड़नि माण्हुनि खे कंट्रोल कनि था। ही उहो ई कंट्रोलिंग सिस्टम आहे जेको अमेरिका में कयो वियो। सालनि खां वठी अमेरिका में उनजो बहितरीनु तजुर्बो थियो। माण्हू जेके CNN जूं ख़बरूं ॾिसंदा हुया,
फॉक्स न्यूज़ ॾिसंदा हुआ, चवंदा हुआ त बसि इहो ई सच आहे, चवंदा बाबा टीवीअ ते आयो आहे। जीअं असां वटि चवंदा अॼु अख़बार में आयो आहे, माना अख़बार में आयो आहे त माना सच थी वियो। ॼणो की अख़बार में त कूड़ अची नथो सघे न, बाबा फलाणे लिखी छॾियो आहे, माना लिखी छॾियो आहे जो मतिलबु इहो आहे त हाणे इहो ॼण की हिकिड़ो लोहे कलम में लिखिजी वियो ऐं बिल्कुलु सच आहे। तीअं ई अख़बारुनि खां बि मथे हाणे टीवियुनि जी ॻाल्हि थी वई त बाबा इहो फलाणो चैनल फलाणो एंकर उहो चयो आहे। जॾहिं त असां पाण ॾिठोसीं त केतिरा ई एंकर जेके आहिनि से उन्हनि ग़लति क़िस्म जूं ख़बरूं ॾिनियूं, उन्हनि माफ़ियूं वरितियूं, उन्हनि घीसियूं करे पंहिंजी जान छॾाई। उहो बि हिकिड़ो फ़र्दु आहे जेको ॻाल्हाए थो, पर उनखे हिकिड़े फ्रेम में रखी उनखे हिकिड़ो जेको फ्रेम थो मिले, उहो फ्रेम जेको आहे माण्हूअ जे ज़हन ते हिकिड़ो एतिरो साइकोलॉजिकल असरु थो छॾे जो माण्हू पाण ते एतबार करण जे बदिरां उन हिकिड़े दॿे ते एतबार था कनि जंहिंखे हू टीवी था चवनि। त हिकिड़ी कंट्रोल मीडिया आहे ऐं वाया कंट्रोल मीडिया हू अवाम खे कंट्रोल करे रहिया आहिनि। उन करे हिकु जहिड़ाई आहे मीडिया में। हालांकि असां वटि रोज़ लखे ख़बरूं लाहिनि थियूं, पर तव्हां चैनल खोलींदव, हिकु चैनल खां ॿिए चैनल में वेंदव, तक़रीबन उहा साॻी ॻाल्हि पई हलंदी। जॾहिं हिकु जहिड़ो रिकॉर्ड हुजे, हिकु जहिड़ो रिंगट हुजे ऐं तव्हांखे ॿियो को ओपिनियन न मिले, या जेको ॿियो को ओपिनियन ॾिए त उन ओपिनियन खे ख़ारिज कयो वञे ऐं चयो वञे त न तूं त अजीब ग़रीब ॻाल्हि थो करी, हीअ फलाणा मोतबर क़िस्म जा चैनल उहे त हीअं था चवनि। त इहा जेका तबक़ाती सोच आहे मीडिया जी, इहा जेका सरकारी सोच आहे मीडिया जी, इहा जेका एस्टेब्लिशमेंट जी सोच आहे मीडिया जी, इन मीडिया खे इनखे सोशल मीडिया तमामु प्रेशर में आंदो आहे ऐं अञा वधीक आणींदी। ऐं मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असांजे जेके क्रिएटिव माण्हू आहिनि उन्हनि हिन वक़्त ताईं पाण खे जेका हीअ टेक्नोलॉजी आहे, कम्यूनिकेशन जी खां परे रखियो आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे जो उहे माण्हू पाण उन टेक्नोलॉजीअ खे वेझो अचनि, पाण पंहिंजे अवाम सां पंहिंजा राब्ता ऐं पंहिंजा रस्ता ठाहिनि, पाण उन्हनि खे सम्झाइनि त सच छा आहे। सच ॾाढो सिंपल आहे। असां वटि जेके बि नेगेटिविटी ऐं पॉज़िटिविटीअ जा मयार आहिनि उहे सादा आहिनि। सच खे सम्झण जे लाइ, फ़ज़ीलत खे सम्झण जे लाइ, अख़लाक़ खे सम्झण जे लाइ, मासूमियत खे सम्झण जे लाइ, मोहबत खे सम्झण जे लाइ असांखे कंहिं उस्ताद जी ज़रूरत कोन्हे, असांखे कंहिं क़ाइदे जी ज़रूरत कोन्हे। हीअ असांजे रत में आहे, असांजे ब्लड में आहे। असां सच जो साह था खणूं, सच ऑक्सीजन आहे। उन करे असां सभिनी खे शेख हयात जे हिन 13वीं बरसीअ जे सिलसिले हवाले सां हिकिड़ो अज़म करणु खपे त असां उहे ख़्वाब पूरा करे सघूं जेके ख़्वाब अयाज़ ॾिठा। ऐं अयाज़ जे सॼी शाइरीअ खे जेकॾहिं मां हिकिड़े लफ़्ज़, माफ़ु कजो मूंखे थोरो वक़्तु मां तव्हांजो वधीक थो वठां, पर जेकॾहिं मां अयाज़ जी सॼी शाइरीअ खे चवां, मां मुमकिन आहे मां ग़लति हुजां, पर जेकॾहिं सॼी शाइरीअ खे हिकु लफ़्ज़ में समाइण जी कोशिशि कई वञे त उहो लफ़्ज़ आहे आज़ादी। हू नेठि त तोखे चाहींदा ओ आज़ादी, हू आज़ादी ओ आज़ादी।